इस्लामाबाद हाई कोर्ट 190 मिलियन पाउंड करप्शन केस में पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी जी दरख़्वास्त ते एहतसाब अदालत खे ॿीहर फ़ैसिलो करण जो हुकुम ॾेई छॾियो। पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी जी दरख़्वास्त ते चीफ जस्टिस आमिर फारूक ऐं जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब ॿुधणी कई। दरख़्वास्त गुज़ारनि जे वकीलनि पारां अदालत खे बरियत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो करण जी इस्तदा। जस्टिस गुल हसन औरंगज़ेब चयो त ट्रायल कोर्ट दरख़्वास्त रद्द करे थी त ही ॼाणनि हुननि जो मसइलो ॼाणे। इस्लामाबाद में केपी हाउस ते पुलिस चढ़ाई खिलाफ आईजी इस्लामाबाद खिलाफ केस दाख़िल कराइण जो फ़ैसिलो। केपी हुकूमत जे तर्जुमान बैरिस्टर सेठ चयो आहे त केपी हाउस ते पुलिस चढ़ाई दौरान करोड़नि रुपयनि जो नुक़सान थियो। वॾे वज़ीर ऐं मेंबर्स जूं क़ीमती शयूं ग़ाइब थियूं। ज़्यादती कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। चीफ जस्टिस याहिया आफरीदी जुडिशल कमीशन जो इजलास सुभाणे तलब करे वरितो। ज़रियनि मूजिब सुप्रीम कोर्ट में सुबुह 11 वॻे शुरू थींदड़ इजलास में सिंध हाई कोर्ट में आइनी बेंचिस लाइ जजिस जी नामज़दगी ते गौर कयो वेंदो। जस्टिस मंसूर अली शाह, जस्टिस मुनीब अख्तर ऐं जस्टिस अमीनुद्दीन खान शिरकत कंदा। इस्लामाबाद हाई कोर्ट जो चीफ जस्टिस आमिर फारूक ऐं बलूचिस्तान हाई कोर्ट जो चीफ जस्टिस हाशिम खान काकड़ बि इजलास में शरीक थींदा। कानून वारो वज़ीर सेनेटर आज़म नज़ीर तारड़, अटॉर्नी जनरल मंसूर उस्मान अवान, पाकिस्तान बार काउंसिल जो नुमाइंदो अख्तर हुसैन, फारूक एच नाइक, शेख आफ्ताब अहमद, रोशन खुर्शीद, शिबली फराज ऐं उमर अयूब इजलास में शरीक हूंदा। वफ़ाक़ी हुकूमत सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे जजिस जी हाउस रेंट ऐं जुडिशल अलाउंसिस में लखें रुपया इज़ाफ़ो करे छॾियो। नोटिफिकेशन जारी। सुप्रीम कोर्ट जे जजिस जो हाउस रेंट 68,000 मां वधाए 3,50,000 रुपया कयो वियो। जजिस जो जुडिशल अलाउंस 3,42,000 मां वधी 10,90,000 थी वियो। कानून वारी वज़ारत सदर जी मंज़ूरी खां पोइ जजिस जी हाउस रेंट ऐं जुडिशल अलाउंस में इज़ाफ़े जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। ॾखण वज़ीरिस्तान जे इलाइक़े करामा में सिक्योरिटी फोर्सिस ऐं ख़ारजियुनि में फायरिंग जी ॾे वठि 5 ख़ारजी मारिजी विया। 4 एहलकार बि शहीद। आईएसपी आर्मू जी फायरिंग जी ॾे वठि में 5 ख़ारजी मारिजी विया। बहादुरी सां विढ़ंदे 5 सिक्योरिटी एहलकारनि शहादत माणी। नायब सूबेदार ताइब शाह, लॉन्स नाइक मुज़म्मिल महमूद, लॉन्स नाइक हबीबुल्ला ऐं लॉन्स नाइक गुलाब ज़मान शहादत माणी। वज़ीर आज़म शहीदनि खे भेटा पेश कंदे चयो आहे त बहादुर जवाननि जूं क़ुर्बानियूं ज़ाया न थींदियूं। दहशतगर्दनि जो ख़ात्मो आणींदासीं। सिंध हाई कोर्ट कराची जी हालतुनि खे ख़तरनाक करार ॾेई छॾियो। हिक केस जी ॿुधणी दौरान जस्टिस सलाउद्दीन पर रिमास ॾींदे चयो त कराची जूं हालतूं इंतिहाई ख़तरनाक थी वियूं आहिनि। आम माण्हुनि खे मौक़ो मिले त हिते को बि न रहंदो। सरदारनि जे करे सिंध में धाड़ेल आज़ाद घुमी रहिया आहिनि। छा अॼु ताईं कंहिं हिक सरदार ख़िलाफ़ केस दाख़िल थियो आहे? पुलिस कमज़ोर आहे, वॾे माण्हू ख़िलाफ़ कार्रवाई नथी करे सघे। पुलिस रुगो ग़रीब ख़िलाफ़ कार्रवाई लाइ तयारु हूंदी आहे। एतिरो ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं थी रहियूं आहिनि।
जुडिशियल नोटिस वठणु घुर्जे। अदालत IG सिंध खां वकीलनि ऐं ॿियनि ते दाख़िल फ़ौजदारी केसनि जा तफ़सील तलब करे वरिता। सिंध में अमन अमान जी सूरत हाल बहितर आहे। अमन अमान जी सूरत हाल ख़राब हुअण वारो तासुर ग़लत आहे। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम इस्लामाबाद जे सहाफ़ियुनि सां मुलाक़ात दौरान ॻाल्हाईंदे चयो त बदकिस्मतीअ सां पीपल्स पार्टी ख़िलाफ़ नाकारी शयूं पखेड़ियूं वेंदियूं आहिनि। सिंध में इलाज जूं सभ खां बहितरीन सहूलियतूं मिली रहियूं आहिनि। केतिरा ई अहिड़ा शोबा आहिनि जिन में सिंध हुकूमत जो को बि सूबो मुक़ाबिलो नथो करे सघे। अमेरिका सां लाॻापा पुराणा आहिनि। हिक ॿिए जे अंदरूनी मामलनि में मुदाख़लत न करण वारनि लाॻापनि जा हामी आहियूं। परॾेही तर्जुमान मुमताज़ वोरा बलोच चयो आहे त सदर ऐं वज़ीर आज़म नए चूंडियल अमरीकी सदर खे मुबारकूं ॾिनियूं आहिनि। ग़ज़ा में जारी नस्लकशी रोकण लाइ आलमी बिरादरी तकड़ा क़दम खणे। इसराइली जंगी ॾोहनि जी बि जांच थियणु घुर्जे। ट्रंप जी कामयाबी सां कुझ न वञे। मुल्की मामलनि में कंहिंखे मुदाख़लत जी इजाज़त न ॾींदासीं। PTI अॻवान असद कैसर चयो आहे त हू रुगो कानून जी हुक्मरानी ऐं चोरी कयल मैंडेट जी वापसी चाहिनि था। PTI अॻवान ज़ुल्फी बुखारी जो चवणु आहे त ट्रंप बानी लाइ नरम रवैयो रखे थो। संदसि टीम सां बानी जे केस ते ॻाल्हाईंदासीं। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त मूंखे नथो लॻे त ट्रंप बानी PTI जी आज़ादी लाइ चवंदो। कुझु माण्हुनि जो चवणु आहे त अमरीकी फ़ोन ते PTI बानी खे संदन हवाले कयो वेंदो। नवाज़ शरीफ़ खे काल सां गॾु $5000 जी आश बि थी, पर हुन समूरियूं आशूं थुॾे छॾियूं ऐं एटमी धमाका कया। मलीर में सरकारी किताब विकिरो करण वारे मामले जी जांच लाइ कमेटी थाणे ते पहुची वई। गिरफ़्तार जवाबदारनि जा बयान कलमबंद। तालीम खाते जे डिप्टी सेक्रेटरी ज़ाहिद जुणेजो जी सरबराही में 3 रुकनी कमेटी शाह लतीफ़ थाणे ते पहुची। गिरफ़्तार जवाबदारनि तारिक शाह ऐं साबिर शाह जा बयान कलमबंद कया। जांच ऑफिसर KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त गिरफ़्तार जवाबदारनि जा बयान वरिता आहिनि। सिंध टैक्स बुक बोर्ड जे वेयरहाउस जो दौरो बि कंदासीं। जांच मुकमल थियण खां अॻु कुझु ॿुधाए नथा सघूं। जिस्कम चेयरमैन सनान कुरैशी चयो आहे त सिंधु दरिया सिंधियुनि जो जियापो आहे। सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ 24 नवंबर ते सकरन बाईपास रोड ते धरणे में लखें धरती धणी गॾु थी पंहिंजे वसीलनि जी मालिकीअ जो सबूत ॾींदा। समूरियुनि सिंध दोस्त धुरियुनि खे एहतजाज में शिरकत जो सॾु ॾियूं था। मटियारी में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे सनान कुरैशी चयो त चोलिस्तान केनाल सिंध सुकाइण जो मनसूबो आहे जेको कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। सिंध जो बचो बचो हिन सिंध दुश्मन रिथा ख़िलाफ़ रोडनि ते हूंदो। तंगवाणी मां वधीक हिकु पोरियत अगवा। तालिके मां अगवा थियलनि जो अंग वधी 4 थी वियो। खादिम लाशादी वासी पोरियत अयाज़ लाशादीअ खे अगवा कयो वियो। मोटरसाइकिल हथ। कश्मीर मां गुज़िरियल ॾींहुं अगवा थियल वापारी राजेश कुमार जी बाज़ियाबीअ लाइ शहर में शटरबंद हड़ताल। शहरियुनि पारां रैली बि कढी वई। बख्शापुर मां 5 ॾींहं अॻु अगवा कयल विक्रम कुमार जी बाज़ियाबीअ लाइ सालियापट में हिंदू बिरादरी जी एहतजाजी रैली। मुज़ाहिरीन हथ में मेणबतियूं खणी नारेबाज़ी बि कई। मुग़लियत जे फौरी बाज़ियाबीअ जो मुतालबो। इशारा थो करी। दादू जे विच शहर में औरत जो रिक्शा ड्राइवर खे खुटको। वॾे अंग में शहरी गॾु थी विया। पुलिस रिक्शा ड्राइवर सफ़दर खोखर खे गिरफ़्तार करे रिक्शा समेत थाणे ते खणी वई। पुलिस मूजिबि औरत जे दाहुनि ते रिक्शा ड्राइवर खे गिरफ़्तार कयो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं।
अमेरिका जो ॿीहर चूंडियल सदर डोनाल्ड ट्रंप 20 जनवरी 2025 ते उहिदे जो हलफ़ खणंदो। कमला हैरिस सदारती चूंडुनि में शिकस्त खे तस्लीम करे वरितो। ट्रंप खे फ़ोन करे मुबारक बि ॾिनी। कमला हैरिस चयो त शिकस्त खे तस्लीम कयां थी पर जंग जारी रखंदसि। सख़्त ऊंदहि दौरान ई आसमान में तारा नज़र ईंदा आहिनि। योगंडा जे पार्लियामेंट में मेंबर्स विढ़ी पिया, हिक ॿिए मथां लतुनि ऐं मुकुनि जो वसकारो। पार्लियामेंट में नेशनल कॉफी तरमीम ते बहस दौरान मेंबर्स में झेड़ो थी पियो। पार्लियामानी मेंबर एंथोनी अखिल खे संदसि साथी मेंबर फ्रांसिस ज़ाकी मुख वहाई कढी, जंहिं बाद ॿिया मेंबर पिछेड़े में काही पिया। ज़ख़्मी मेंबर अस्पताल मुंतकिल। स्विट्जरलैंड में औरतुनि जो बुर्को पाइण ते 1 जनवरी 2025 खां पाबंदी जो ऐलान। स्विस हुकूमत जे फेडरल काउंसिल पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त 1 जनवरी खां मुस्लमान औरतूं अवामी हंधनि ते बुर्को पाए न सघंदियूं। पाबंदीअ जी भञकिणीअ जी सूरत में $1000 खां वधीक ॾंढ लॻंदो। बॉलीवुड सुपरस्टार सलमान खान खां पोइ शाहरुख खान खे बि क़त्ल जूं धमकियूं। पुलिस केस दाख़िल करे जांच शुरू करे छॾी। भारतीय मीडिया मूजिबि मुंबई जे बांद्रा पुलिस स्टेशन में हिक कॉल आई ऐं जवाबदार $50 लख न ॾियण जी सूरत में शाहरुख खान खे क़त्ल करण जी धमकी ॾिनी। पुलिस मूजिबि फोन छत्तीसगढ़ रियासत मां आई ऐं उहो नंबर फैज़ान नाले शख़्स जो हो, जंहिं जो चवणु आहे त संदसि फोन 2 नवंबर ते चोरी थी वियो हो। इन खां अॻु सलमान खान खे बि क़त्ल जूं धमकियूं मिली चुकियूं आहिनि। ऐं हॉलीवुड फिल्म डेज़ ऑफ थंडर 2 जो टीज़र ट्रेलर जारी। टॉम क्रूज़ जी फिल्म ईंदड़ साल अमेरिका समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सिनेमा घरनि जी ज़ीनत बणिजंदी।